झुड़ाला झुड़ाला असांजी हयाती, ॿई नेण आला असांजी हयाती। सफ़र ज़िंदगी जो अड़ांगे जबल तां पिथूं पेर छाला असांजी हयाती। याद माज़ी जा वर्क उथलाईंदे संस पीउ मोहम्मद हाशिम मालियो जे विछोड़े ते दर्दनाक कथा लिखी बुहारो शहर खां। मोहम्मद अली मालियो, नसीर अहमद मालियो, रसूल बख्श मालियो ऐं शेर अली मालियो। ज़िंदगी कॾहिं कॾहिं अहिड़ा त मोड़ काटींदी आहे जो इंसान जा होश ऐं हवास बाख़ता थी वेंदा आहिनि। अॼु ॻोठ बुहारा जी फिज़ा सोगवार आहे। हर अखि आली आहे ऐं हर दिलि ग़मगीन आहे, छाकाणि त मलूक माण्हू जी शफ़क़त जो पेकर ऐं पंहिंजे औलाद जो अणमोट सहारो मोहम्मद हाशिम मालियो अॼु असां खां जिस्मानी तौरु जुदा थी वियो आहे। मोहम्मद हाशिम मालियो सिर्फ़ु हिकु नालो न हो, पर पंहिंजे पुटनि मोहम्मद अली मालियो, नसीर अहमद मालियो, रसूल बख्श मालियो ऐं शेर अली मालियो लाइ हिकु अहिड़ो त हसार हो जंहिंजे अंदरि हू पाण खे महफ़ूज़ सम्झंदा हुआ ऐं पंहिंजे औलाद सां जंहिं बेपनाह प्यार ऐं इज़हार कयो, उहा संस सुञाणप हुई। पीउ जो प्यार उन ॾीए वांगुरु हूंदो आहे जेको पाण त सड़ंदो आहे पर सॼे घर खे रोशनी बख़्शींदो आहे। कुदरत इलाही जा फ़ैसिला बि अटल हूंदा आहिनि। जॾहिं मोहम्मद हाशिम साहिब जी तबियत नासाज़ थी त औलाद जे दिलनि में हिकु अणॼातल ख़ौफ़ घर करे वियो। खेसि बुहारा अस्पताल खणी वञी दुआऊं घुरियूं वियूं ऐं तीमारदारी बि कई वई, पर दर्द घटिजण बदिरां वधंदा विया। हू शहर जंहिंमें हू सॼी उमिरि ख़ुशियुनि सां रहियो, उते ई हुनजे साहनि जो तगड़ो घटि थियण लॻो। ऐं हा, डॉक्टरनि जॾहिं हैदराबाद खणी वञण जो मशवरो ॾिनो हो त उहा रड़ अॼु बि औलाद जे कननि ते गूंजे थी। हैदराबाद जे इस्पतालनि जे थधनि कमरनि में जिते ज़िंदगी ऐं मौत जी जंग हली रही हुई, उते मोहम्मद अली ऐं नसीर अहमद पंहिंजे पीउ जे अखियुनि में आख़िरी उमेदूं ॻोल्हे रहिया हुया। पर अफ़सोस त वक़्त जो घड़ियाल पंहिंजी पूरी रफ़्तार सां हली रहियो हो। मौत जो मलाइक पहुची चुको हो। नेठि उहो ॾींहुं आयो जंहिंजो तसवर बि ॾुखो ईंदड़ हो। 26 रमज़ान अल मुबारक जी उहा दर्दनाक घड़ी, जंहिं घड़ी में सॼी दुनिया इबादतनि में मशगूल हुई। तॾहिं मोहम्मद हाशिम मालियो साहिब हिन फ़ानी जहान खे ख़ैर आबाद चई ख़ालिक़ हक़ीक़ी सां वञी मिलियो। हिकु अहिड़ो इंसान जंहिं पंहिंजे औलाद खे आङुर खां वठी हलणु सेखारियो, अॼु उहो पाण मंझंदि मोकिलाए वियो। हाणे बुहारा शहर जे घिटियुनि में इहो शख़्स नज़र न ईंदो जेको सभिनी सां मोहबत सां मिलंदो हो। घर जो उहो दरवाज़ो हाणे मोहम्मद अली ऐं नसीर अहमद लाइ अॻे वांगुरु न हूंदो, छाकाणि त उते दुआ ॾींदड़ पीउ मौजूदु नाहे रहियो। ईद जा ॾींहं ईंदा पर पीउ जे हथनि जी बरकत ऐं शफ़क़त वारे हथ जी कमी हमेशह हमेशह महसूस थींदी। पीउ जो वञण त ईअं लॻे थो ॼण घर जी छित हली वई हुजे। मोहम्मद हाशिम मालियो जी वफ़ात रुगो मालियो ख़ानदान जो सोग नाहे, पर उहो सॼे ॻोठ जो सोग आहे। संदसि औलाद लाइ ही आज़माइश जी तमामु वॾी घड़ी आहे, पर संदसि ॾिनल तरबियत ऐं प्यार हमेशह उन्हनि रस्तनि जी रहनुमाई कंदी रहंदी। दुआ आहे त अल्लाह ताला मरहूम खे जन्नत अल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं संस पुटनि मोहम्मद अली मालियो, नसीर अहमद मालियो, रसूल बख्श मालियो ऐं समूरे सोगवार ख़ानदान खे
ही अज़ीम सदमो बर्दाश्त करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।